नासिन ठटे जे ॻोठ बाबड़ा में 1932 दौरान क़ाइम कयल प्राइमरी स्कूल केतिरनि सालनि खां बंदि पियल आहे, जंहिं सबब शागिर्द तालीम खां महरूम पढ़ियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था अहमद खुश्क जी ही रिपोर्ट। शहर जो ही तमाम क़दीमी पुरान प्राइमरी स्कूल जो 1932 का कायम थियल है। असीं इन सिलसिले में हिन स्कूल हिन ॻोठ जे रहवासियुनि जेके असां वटि मौजूद आहिनि उन्हनि खां असीं इन सॼी सूरत हाल मुतालिक़ हाल अहवाल कंदासीं त हिन स्कूल जी जेका तइलीम आहे सो छो मुतासिर थी रही आहे, तइलीम खाते जा कामोर हिन स्कूल जे ख़िलाफ़ कहिड़े क़िस्म जी साज़िश करे रहिया आहिनि। 32 खां क़ाइमु आहे, जेको असांजे ॼम खां अॻु में ठीकु आहे न, असां पाण इन ई स्कूल में पढ़िया हुआसीं। ठीकु आहे न, उन खां पोइ जीअं सिलसिलो रदो बदल थींदो अचे तीअं ई असां एजुकेशन जा ऑफिसर इहो ज़ुल्म कंदा अचनि। साईं एजुकेशन डिपार्टमेंट वारनि खे असां जेको केतिरा दफ़ा चयोसीं, अख़बारुनि में लिखंदासीं, हिते 2-3 दफ़ा मीडिया वारा बि आया ऐं जेके MP MN आहिनि उहे बि आया। उन्हनि जो त शुक्र अलहमदुलिल्लाह जेको ॻाल्हि करणी कोन्हे, ईंदा वोट जे वक़्तु सभु ॻाल्हियूं पंहिंजूं मुतालबा पूरा करे हलिया वेंदा। उनजो मुतालबो इहो आहे त वोट मिलियो, कागर फाटो, ॻाल्हि ख़तम। इन मौके ते तव्हांखे हीअ ॿुधायां त जॾहिं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जॾहिं उहो हुन हलफ़ खयो त हुन 3 ॻाल्हियुनि जो ऐलान कयो त आउं 3 ॻाल्हियुनि ते फोकस कंदुसि, जंहिंमें हिकिड़ो ऐलान इहो त सिंध में एजुकेशन ते इमरजेंसी नाफ़िज़ कई हूंदी, पर असां अफ़सोस सां चऊं था त हुन ते अमल दरामद कुझु बि कोन थियो। ऐं जेकॾहिं असां सूबे सिंध खां अलावा ॿियनि सूबनि खे ॾिसूं था, KPK के या पंजाब के, त हुन में गवर्नमेंट सेक्टर में सरकारी स्कूलनि में वॾे पैमाने ते तरक़ी थी आहे, तब्दीली थी आहे त माण्हू पंहिंजा ॿार प्राइवेट स्कूलनि मां कढी करे सरकारी स्कूलनि में विझनि था। इहा ख़बर न आहे छा जे करे ऑफिसर जी मिली भगत अलाए छा आहे, उहो हिन सेम्थ कोड कोन था ॾियनि स्कूल खे, न ॿारनि खे किताब था ॾियनि, का शइ कोन थी मिले। 105 ॿार हिन वक़्तु बि हाज़िर आहिनि स्कूल में, तंहिं हूंदे बि इहा अंधी नंगरी लॻी पई आहे। आउं चवां थी त ही तमामु दुख जी ॻाल्हि आहे जेके असांजे मासूम ॿारनि जी ज़िंदगी तबाह थी रही आहे ऐं सियासी माण्हुनि खे इन्हनि जी बि कोशिशि करणु घुर्जे त इहे नई नसल, इहा अॼु नई नसल आहे, सुभाणे ही वॾी थी करे असांजे मुल्कनि जी सुधारो करे सघे थी। त महिरबानी करे ऐं सिंध हुकूमत खे ऐं वज़ीर खे अपील थी करियां त असांजे पूरे सिंध ज़िले जी तालीम तबाह आहे, इन ते गौर कयो वञे। बाबड़ा ॻोठ जे रहवासियुनि जा स्कूल जे बंदि थियण मुतालिक़ वीचार ॿुधा। कैमरामैन काज़ी बशीर सां गॾु अहमद खुश्क, मेहरान न्यूज़ ठटो।